ज़कात त ॾियूं कोन था अदा असांजे अमलनि जो हाल इहो आहे त हिकु शइ उहा आहे महबूब मदीने वारे जी मोहब्बत ऐं अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो इहो ई त हिकु दौलत वा जंहिं ते असांखे नाज़ आहे त मुस्तफ़ा असांजी शफ़ाअत फरमाईंदो जॾहिं शइ आहे हिकिड़ी आहे अहम शइ आहे ऐं सभ खां ज़रूरी शइ आहे त पोइ मुंहिंजा भाउ हिन में खोट न कजां कॾहिं बि इंशा अल्लाह ख़ालिस थी हलियो आहीं अञा मज़बूत थी हलंदे ख़ालिस थी हलंदे त इंशा अल्लाह ताला तोखे लहर न को लोॾो आहे हित बि बेड़ा पार क़ब्र में बि मुस्तफ़ा ज़ियारत कराईंदी त हशर जे मैदान में बि शफ़ाअत फरमाईंदो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए असीं त सॼी उमिरि तकरीरूं कयूं पिया इंशा अल्लाह अञा कंदा रहंदासीं ॻाल्हि आहे अमल जी तव्हां असांखे अमल करणो आहे अल्लाह तबारक व तआला आलिमनि जे फरमाननि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि जा बेड़ा पार फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उथी भी हो त सलातो सलाम पढ़ूं पोइ दुआ